नाज़िर टंडे बागे में साड़ियुनि जो अघु लाथ खिलाफ़ शटर बंद हड़ताल कई वई आहे। इन हवाले सां अपडेट वठूं था अलाबख्श कातियार खां। जी अलाबख्श, छा अपडेट आहे? जी बिल्कुल, राइस मिल मालिकनि पारां साड़ियुनि जे घटि अघ में ख़रीदारी करण ऐं नाजाइज़ कटौतियुनि ख़िलाफ़ आबादगारनि हारियुनि जे सॾ जी मोट में टंडो बागो में समूरो कारोबार बंदि आहे ऐं वापारियुनि यकजहती तौर ते दुकान मुकमल बंदि करे छॾिया आहिनि। एहतजाज जो सॾ ॾींदड़ आबादगारनि सचल हाले पोटो, अनवर जमाली, गुलाम मुस्तफा हाले पोटो ॿुधायो त साड़ियुनि जे लाबारे खां 15 ॾींहं अॻु साड़ियुनि जो अघु जेको सो 3800 रुपया मण हो। जीअं ई साड़ियुनि जो फसल मार्केट में अचणु शुरू थियो आहे त कारखानेदारनि ज़िले इंतज़ामिया सां मिली भगत करे साड़ियुनि जा रेट किराए 2200 रुपया फी मण करे छॾिया आहिनि। हिननि चिता ॾिनूं त जेकॾहिं 4000 रुपया मण में ख़रीदारी न कई वई त कारखानेदारनि ऐं कारखाने जे साम्हूं जेको असां जेको बिल्कुलु बुख हड़ताल कंदासीं, कारखाने जे साम्हूं ऐं धरड़ू हणंदासीं जेसिताईं असांखे 4000 रुपया रेट न मिलंदो। जी अलाबख्श, अपडेट ॾियण जे लाइ अव्हांजी महिरबानी।